बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्नो सिंधी चैनल ते भली कार आहे। जीअं त ब्लॉगिंग जो कोर्स जारी आहे। लास्ट वीडियो जेका असां ठाही हुई त ब्लॉगर ते मुफ़्त में टेम्पलेट कीअं डाउनलोड ऐं इंस्टॉल कजे। असां ही जेको टेम्पलेट डाउनलोड कयो हो ऐं इंस्टॉल कयो हो। इहा वीडियो जेकॾहिं तव्हां न ॾिठी आहे त तव्हां असांजे चैनल टेक्नो सिंधीअ ते वञी हीअ वीडियो ॾिसी सघो था। उनखां पहिरीं वारियूं जेके ब्लॉगिंग जूं आहिनि 3 वीडियोज़ आहिनि जेके हाउ टू क्रिएट फ्री ब्लॉग आहे ऐं उनखां अॻु में जेको ब्लॉग ठाहिण खां अॻु में जीमेल जो अकाउंट रिक्वायर्ड हूंदो आहे उहा बि तव्हां ॾिसी सघो था। ऐं उनखां अलावा काफ़ी ॿियूं तव्हांखे वीडियोज़ मिलंदियूं जेके चैनल यूट्यूब जो कीअं ठाहिजे ऐं फॉरेक्स ट्रेडिंग छा आहे ऐं फ्यूचर में तव्हांखे काफ़ी ॿियूं बेड़ियूं वीडियोज़ इंशाअल्लाह ताला मिलंदियूं रहंदियूं। त अचो त पंहिंजी वीडियो खे शुरू था कयूं। ऐं हीअ असांजो टेक्नो सिंधीअ जो ही सिंधी ग्रुप आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ क़िस्म जी मालूमात सिंधीअ में पोस्ट कंदा रहंदा आहियूं। तव्हां हिन खे विज़िट कयो, हिन खे जॉइन कयो, हिते बि तव्हांखे काफ़ी इंफॉर्मेटिव शयूं मिलंदियूं। हाणे असां पंहिंजे ब्लॉगर ते अची चुका आहियूं। अॼु जी वीडियो में असां जेके ही मीनूज़ चऊं या टेब चऊं इन्हनि खे सेट करणु सिखंदासीं। इन्हनि खे सेट करण जे लाइ असां वटि ही लेआउट जो ऑप्शन आहे। लेआउट चइबो आहे जेका स्ट्रक्चर हूंदो आहे, ढांचो हूंदो आहे या स्केलेटन चइजे, उहो लेआउट हूंदो आहे। यानी ही जेको सॼो तव्हां ही बनावट ॾिसो पिया इहो लेआउट आहे। इन खे सेट करण जे लाइ असां इन ऑप्शन ते क्लिक कंदासीं। हाणे हीअ असां वटि मुख़्तलिफ़ ऑप्शन अची विया आहिनि जंहिंमें सभ खां पहिरीं थीम जा ऑप्शन्स आहिनि त बॉक्स वर्जन तव्हां यूज़ कयो पिया। डिफ़ॉल्ट वेरिएबल्स हिन में सेटिंग करे सघूं था। हेडर लोगो, हाणे हीउ जेको लोगो आहे हेडर लोगो हुनजी सेटिंग असां हितां करे सघूं था। असां हिन खे एडिट बटन ते जीअं क्लिक कंदासीं त असां वटि ही लोगो जो ऑप्शन अची वियो आहे। हाणे तव्हां ॾिसो पिया त ही जेको असां थीम डाउनलोड कयो हो उन्हनि जो ही लोगो हिते लॻल आहे। असां जेकॾहिं पंहिंजो हिते लोगो लॻाइणु चाहियूं था त अपलोड इमेज कंदासीं पंहिंजे कंप्यूटर मां। असां वटि जेकॾहिं लोगो अवेलेबल आहे त असां हितां उनखे अपलोड करे सघूं था। ही लोगो जेको हिते रिक्वायर्ड आहे उहो लैंडस्केप में आहे, यानी कि वेकर में वधीक हुजे। असां वटि जेको फ़िलहालु अहिड़ो मौजूदु न आहे त असां हिन खे फ़िलहालु रहण था ॾियूं। पोइ हिन खे असां सिर्फ़ु अखर ई रखे सघूं था, यानी हिन खे सेव था कयूं। ऐं ही ऑप्शन वरी असांजो सेव जो अलॻि आहे। उहो असांजे हेडर लोगो जो ऑप्शन हो। ही वरी कंप्लीट लेआउट जो सेव बटन आहे। असां हिन खे रिफ्रेश कयूं था। हाणे तव्हां ॾिठो त लोगो जे पारां हीअ असां वटि टेक्नो सिंधी लिखिजी आयो। उनखां पोइ असीं अचूं था मेन मीनू ते। ही मेन मीनू जेको ही असांजो ही नेविगेशन बार आहे इन खे चवंदा आहियूं असां। हाणे असां मेन मीनू ते जीअं क्लिक कयूं था त ही असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्म जा मीनूज़ अची चुका आहिनि। हाणे ही तव्हां ॾिसो पिया ही होम मीनू आहे, उन ते ही सिर्फ़ु स्लैश लॻल आहे त इहो डायरेक्ट असांजो होम मीनू यानी असांजी मेन वेबसाइट ते उन खे टारगेट कंदो। ही टेक्नो सिंधी तव्हां ॾिसो पिया उन ते ई माना टारगेट कंदो। फ़र्ज़ु कयो आउं पोस्ट में अंदरि हलियो वियुसि त हीअ असांजी जेका एड्रेस आहे या URL आहे उहा ॿी आहे। वरी आउं जीअं होम ते क्लिक कंदुसि त आउं मेन पेज ते पहुची वेंदुसि। उनखां अलावा ही तव्हां फीचर्स ॾिसो पिया, उन जे हेठां वरी ही ड्रॉप डाउन मीनू खुलियो आहे। वरी हेॾां ही असांजो राइट साइड ते मीनू खुलियो आहे। हाणे इहो कीअं डिज़ाइन थियल आहे, हीअंर फीचर लिखियलु आहे। वरी ही जेको हिते माइनस ॾिनो वियो आहे, माइनस छा थो करे, हिकु यानी हेठि असांजो ड्रॉप डाउन खोले थो। वरी ही ॿ दफ़ा ही अंडरस्कोर जेको ही माइनस न पर सॉरी ही अंडरस्कोर आहे। ही असां हिकिड़ो दफ़ो अंडरस्कोर ॾिनो आहे, हिते ॿ दफ़ा अंडरस्कोर ॾिनो आहे त उहो वरी साइड में माना मीनू खुलनि था। हाणे ही जेके मीनू आहिनि असां हिननि खे डिलीट था कयूं छो जो असां पंहिंजे हिसाब वारा मीनू हिते क्रिएट कंदासीं। ऐं हिन मीनू खे डिलीट थो कयां।
हिनखे असां सभई मेन्यूज़ फ़िलहाल डिलीट था करे छॾियूं। हाणे हिते फीचर्स लिखियल आहे, इनखे आउं एडिट थो कयां। ऐं एडिट करे हिते आउं पंहिंजे हिसाब सां मिसाल लिखांसि थो ब्लॉगिंग। हाणे इन ब्लॉगिंग जी जेका असां एड्रेस लिखंदासीं उहा कुझु हिन तरह हूंदी। असां पहिरीं पंहिंजी वेबसाइट जी एड्रेस लिखंदासीं, उहा हिनखे पेस्ट कंदासीं। पोइ असां लेबल क्रिएट कंदासीं। लेबल आउं तव्हांखे ॿुधायां थो त छा हूंदो आहे। हाणे हीअ असां ब्लॉगिंग लिखियो, असां हिनखे ईअं सेव कयो, वरी असां हिनखे सेव कंदासीं। हाणे लास्ट में असां हिन लेआउट खे बि सेव कंदासीं। हाणे असां हिनखे रिफ्रेश कयूं था। हाणे तव्हां ॾिठो त सभु मेन्यूज़ हिते ॿिया ख़तमु थी विया, बाक़ी जेके असां होम ऐं ब्लॉगिंग रखिया उहे अची विया आहिनि। हाणे ब्लॉगिंग ते जीअं क्लिक कयां थो त को बि असां वटि जेका ब्लॉगिंग सां रिलेटेड का बि पोस्ट हिते मौजूदु न आहे। इन करे जो असां ब्लॉगिंग जे लेबल खे इस्तेमालु न कयो आहे। हाणे अचूं था असां पंहिंजी पोस्ट में। हाणे पोस्ट में अची हीअ जेका पहिरीं पोस्ट आहे असां हिन ते क्लिक कयूं था। हीअ लेबल्स तव्हां ॾिसो पिया। हाणे हिनखे जीअं आउं ब्लॉगिंग जो लेबल ॾींदुसि ऐं हिनखे पब्लिश कंदुसि त हू मीनू इन ब्लॉगिंग लेबल खे टारगेट कंदो। हाणे अचो त तव्हांखे आउं ॾेखारियां। हाणे हीअ पोस्ट असांजी तव्हां ॾिसो पिया त ब्लॉगिंग सां रिलेटेड आहे। हाणे जीअं मां हिन ते क्लिक कयां थो त हीअ असांजो ब्लॉगिंग वारो ऑप्शन खुली वियो। हाणे हितां ब्लॉगिंग खुलंदा ऐं हितां मीनू मां बि असांजा ब्लॉगिंग खुलंदा। ही लेबल जी स्पेलिंग जेका आहे उहा ग़लति थी वई आहे, इन करे इहो एक्सेस न पियो करे। असां वरी पंहिंजे लेआउट ते वेंदासीं, मेन मीनू ते ईंदासीं ऐं असां हिनखे एडिट कंदासीं। हाणे ही आउं लेबल खे असां स्पेलिंग त सही लिखी आहे, पर उनखां अॻु में असांखे सर्च जो ऑप्शन लिखणो आहे, पोइ वरी स्लैश ॾियणो आहे, पोइ लेबल्स में वञिणो आहे, पोइ ही असांजो ब्लॉगिंग ईंदो। असां हिनखे एडिट कंदासीं पंहिंजे मेन मीनू खे। हिते पहिरीं सर्च लिखंदासीं, पोइ स्लैश ॾेई पोइ वरी ब्लॉगिंग लिखंदासीं। हाणे असां हिनखे सेव कंदासीं, वरी पंहिंजे हिन लेआउट खे सेव कंदासीं। हाणे अचो त ॾिसूं, असां हिनखे रिफ्रेश था कयूं। पहिरीं मेन वेबसाइट ते अची हाणे असां ब्लॉगिंग खे जीअं क्लिक कंदासीं असांजी हीअ ब्लॉगिंग सां रिलेटेड हिकिड़ी पोस्ट आहे। जेकॾहिं असां ॿी ब्लॉगिंग लेबल सां ठाहींदासीं त उहे बि असांजूं सभु हिते ज़ाहिर थी वेंदियूं। अचो त हिकु ॿी था पोस्ट असां क्रिएट करे वठूं। व्हाट इज़ ब्लॉगिंग? ब्लॉगिंग इज़ विल सिलेक्ट था कयूं ऐं हिनखे पब्लिश था कयूं, कंफर्म था कयूं। हाणे असां वटि ॿ पोस्टूं आहिनि। हाणे असां पंहिंजे मेन वेबसाइट ते अचूं था। हाणे ब्लॉगिंग सां रिलेटेड असांजूं ॿ पोस्टूं ॿई ज़ाहिर करे पियो चए थो, शोइंग पोस्ट्स विथ द लेबल ब्लॉगिंग, शो ऑल, ॿई ॾेखारे छॾी। त अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजे हिन लेआउट खे सेट कंदा। हितां नेविगेशन जेके सोशल विजेट्स आहिनि असां हितां हिननि खे सेट करे सघूं था। हाणे ही उहे विजेट्स आहिनि जेके तव्हां हिते टॉप ते ॾिसो पिया। हिननि जी सेटिंग हितां असीं करे सघूं था। जॾहिं असांजो फेसबुक पेज वग़ैरह या सभु शयूं ठहियलु हूंदियूं ट्विटर जा, उतां हिननि जी सेटिंग सेम नमूने सां करे सघूं था। पोइ वरी आहे असांजो ब्लॉग पोस्ट कीअं ज़ाहिर थिए, उनजी थोरी सेटिंग आहे। ऑथर शो थिए या असांजा पब्लिश टाइम शो थिए न थिए, असांजा कमेंट्स शो थियनि न थियनि, लेबल्स अचनि न अचनि, इन्हनि खे असीं ऑन ऑफ हितां करे सघूं था। और ही साइड बार जा जेके विजेट्स आहिनि उन्हनि जी असां हितां सेटिंग करे सघूं था। ही तव्हां ॾिसो पिया, इन्हनि जी असां सेटिंग करे सघूं था। और ही सेक्शन्स आहिनि असांजा, जीअं कैटेगरीज़ आहिनि, टैग्स आहिनि। ही कैटेगरीज़ टैग्स ऐं टैग्स तव्हां ॾिसो पिया, उन्हनि जी सेटिंग असां हितां करे सघूं था।
वरी पॉपुलर पोस्ट ही जेका विच ते आहिनि उन्हनि जी सेटिंग करे सघूं था। वरी फुटर मीनू जेको विजेट आहे, फुटर मीनू ही लिखियो पियो आहे, ही उन जा असीं सेटिंग्स करे सघूं था। तो दोस्तों अहिड़े तरीक़े सां ही असां लेआउट, टैब्स, मीनूज़ जी सेटिंग असां ब्लॉगर में हिन ऑप्शन मां कंदा आहियूं। उन खां पहिरीं तव्हां थीम्स जो ऑप्शन बि सिखी चुका आहियो, पोस्ट में बि तव्हांखे ख़बर आहे। तो दोस्तों मां उमेद थो कयां त ही वीडियो तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। जेकॾहिं का परेशानी या का ॻाल्हि सम्झ में न आहे त असांखे कमेंट कयो, त असां तव्हांखे उन जो हल कढी ॾियण जी कोशिशि कंदासीं। तो दोस्तों मिलूं था अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।